खबरनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल करासीं उमरकोट मां डॉक्टर एमलाल वाघाणी जी रिपोर्ट मुजिब त ॻोठ ढोलू माची में स्पार्क तंज़ीम पारां सिहत ऐं सफ़ाई बाबति आगाही शीशन औरत ऐं नौजवान जी भरपूर शिरकत। उमरकोट वेझो ॻोठ ढोलू माची में स्पार्क तंज़ीम जे एतमाद हेठि सिहत ऐं सफ़ाई बाबति अहम आगाही प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिं में मक़सद ॻोठनि में साफ़ सफ़ाई, ज़ाती सिहत, बीमारियुनि खां बचाव बाबति शऊर उजागर करणो हो। प्रोग्राम दौरान स्पार्क तंज़ीम जे माहिरनि डिस्ट्रिक्ट मैनेजर सूरज मलो, सोशल भतीजा बलोच, हुसैन भट्टी, समाजी कारकुननि शिरकत कंदड़नि खे सफ़ाई सुथरे जी हिमायत, साफ़ पाणी जी इस्तेमाल, हथ धोइण जो सही तरीक़ो, खुराक, माहौलियत, सफ़ाई ऐं आम बीमारियुनि खां बचाव बाबति तफ़सीली ॼाण ॾिनी। ख़ासि तौर ते औरतुनि ऐं ॿारनि जी सिहत ते ज़ोर ॾिनो वियो ऐं रोज़मर्रा जी ज़िंदगी में सफ़ाई खे अख़्तियार करण बाबति अमली सलाहियतूं पिणु ॾिनियूं वयूं। शीशन में ॻोठ जी औरतुनि, नौजवाननि ऐं बुज़ुर्गनि वॾे अघ में शिरकत कई। शिरकत कंदड़नि सवालनि जवाब जे शीशन दौरान पंहिंजा मसइला बयान कया, जिन जा माहिरीन सतरफ़ा तसली बख़्श जवाब ॾिना। हिन मौक़े ते चयो त सेहतमंद समाज ही तामीरी सफ़ाई लाइ बुनियादी हैसियत रखे थो ऐं अहिड़ा आगाही प्रोग्राम मुस्तक़बिल में मुख़्तलिफ़ ॻोठनि में जारी रखिया वेंदा। ॻोठनि स्पार्क तंज़ीम जे इन कोशिश खे साराईंदे उमीद ज़ाहिर कई त अहिड़नि प्रोग्रामनि सां ज़िंदगी में तब्दीली अची वेंदियूं।